दोस्तों, सभ खां पहिरीं अॼोकी हिन तक़रीब में सभिनी कई आयल दोस्तनि जो इंतहाई मशकूर आहियां। ख़ासि तौर ते हीउ जेको मांडाण मचायो आहे अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़िन तनो मोहम्मद ख़ान चेक्टर ऐं अॼोकी हिन तक़रीब जी सदारत असांजो इंतहाई प्यारो दोस्त मोहसन मोहतरम गुलाम मुस्तफ़ा गौर साहब करे रहियो आहे। खेनि दिलि जे गहराइनि सां भलीकार। असांजो एज़ाज़ी महिमान मोहतरम साईं अशरफ गंजलाणी साहब, असांजो उस्ताद सियासी उस्ताद असांजो अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़िन तनो मोहम्मद ख़ान चेक्टर जो सदर मोहतरम साईं एजाज़ जिस्तानी ऐं असांजी अॼोकी हिन महफ़िल जो मोर साईं मुख़्तियार निज़ामाणी, पिंडाल में मौजूदु समूरा दोस्त साईं रफ़ीक खां वठी डॉक्टर जमाल, साईं फूमार संगम, साईं असलम शाह, चाचा गुल मोहम्मद, साईं आगा जान आगा, आशिफ़ गाओ, समीउल्ला मेमण, जानी शीदी, हाकम रिंद, छोटो रंब, फज़ुल लिगारी, अयाब लिगारी, मोहम्मद अली फारम, मुतर बहराणी, मामा गुलाम नबी, खोड़ सारा दोस्त। साईं गुल ख़ासकेली, कंहिं दोस्त जो मूंखां नालो विसरे थो उनजे लाइ मुज़रत। आउं सम्झां थो अॼोकी जेका तक़रीब आहे नौशाद भट्टी पार्टीशन खां पोइ जी तारीख़ ते हिकिड़ो तबसरो करे वियो ऐं मुंहिंजी दिलि में ओॾी महिल ख़्यालु आयो त वरी 17वीं 18वीं सदी जी शुरूआति खां शुरू थियां। तोड़े जो टंडो मोहम्मद ख़ान जो बुनियादु 1791 में पियो आहे, पर टंडो मोहम्मद ख़ान ऐं उनजे आसपास जो हीउ जेको खितो आहे उन जी इल्मी अदबी तारीख़ जेका आहे उहा शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां शुरू थी थिए ऐं यकीनन जॾहिं टंडे मोहम्मद ख़ान जो बुनियादु कोन हो ही मरकज़ उन टाइम ते बि इल्मी अदबी मरकज़ रहियो आहे। पोइ 17वीं सदी जी पछाड़ी ऐं 18वीं सदी जी शुरूआति में तिखड़ असांजे सिंधी ॿोली जे हवाले सां इल्म अदब जो तमामु घणो मरकज़ रहियो। फतेहबाग खां वठी डंडी ताईं ही जेके बि इलाइक़ा टंडो मोहम्मद ख़ान सां फलाड़ियल रहिया आहिनि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ी अहमियत ऐं अफ़ादियत रही आहे। ऐं अॼु साईं मुख़्तियार निज़ामाणी सां 10 दिसंबर ते जेका रिहाण रचाई पई वञे, मूं शुरूआति में साईं सां इहा ॻाल्हि कई त अॼु इतफ़ाक़ इहो हो जो 10 दिसंबर ते सिंधी ॿोली शाह लतीफ़ जी शाइरी जे हवाले सां हिकिड़ो वॾो नालो मोहतरम कल्याण आडवाणी साहब उन्हनि जी जनम जो ॾींहुं बि आहे। ज़ियाउद्दीन बुलबुल सिंधी ॿोली जो सिंधी शाइरी जो हिकिड़ो ख़ूबसूरत नालो आहे, उन जो जनम ॾींहुं आहे। ऐं तमामु घटि दोस्तनि खे ख़बर हूंदी त आशा दुर्गापुरी खोड़ माण्हू इन नाले खे मोनस में सम्झंदा आहिनि। जॾहिं तुंहिंजो नालो बोलचंद तीरथदास पारवाणी आहे ऐं सिंधी ॿोली जो इंतहाई ख़ूबसूरत लिखारी हो जेको 1928 में टंडे मोहम्मद ख़ान में पैदा थियो, पोइ पार्टीशन खां पोइ हितां लॾे जयपुर हलियो वियो। उहो ई तसलसुल साॻियो टेलराम आज़ाद वारो ही प्री पार्टीशन। ईअं कोन्हे त सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान या टंडे मोहम्मद ख़ान जो अदबी सरगर्मी सिर्फ़ु पार्टीशन खां पोइ शुरू थियूं आहिनि। पार्टीशन खां पोइ उन्हनि खे उरूज ज़रूरु मिलियो आहे, पर आउं सम्झां थो असांजी टंडे मोहम्मद ख़ान जी इल्मी अदबी तारीख़ जेका आहे उहा जेकॾहिं असां थुले लेखे बि काउंट कंदासीं त उहा शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां ई शुरू थींदी ऐं यकीनन शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां वठी साईं मुख़्तियार निज़ामाणी ताईं जेको बि तसलसुल आहे उन समूरे तसलसुल में असांजे नसलनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं शानाइतो किरदारु रहियो आहे। ऐं उन समूरे किरदार में जिन जिन दोस्तनि पंहिंजे वक़्त ऐं हालतुनि मूजिबि पंहिंजो किरदारु अदा कयो उन्हनि खे अॼु बि तारीख़ ज़िंदा रखियो वेठी आहे, अॼु बि उन्हनि खे तारीख़ ख़ूबसूरत लफ़्ज़नि में यादि करे थी। ऐं उन तसलसुल में आउं सम्झां थो साईं मुख़्तियार निज़ामाणी ऐं यकीनन साईं फूमार संगम जेको प्रोफाइल पढ़ी वियो, मूं वटि सॼो प्रोफाइल लिखियो पियो, मुंहिंजो हाणे साईं त सॼो इहो पढ़ी वियो, आउं छा ॻाल्हायां। पोइ किथे किथे थी सघे थो असांजो साल जो को हिकिड़ो ॿिनि जो को फ़र्क़ु हुजे, पर साईं मुख़्तियार निज़ामाणी 1963 खां पैदाइश खां वठी आउं सोचींदो आहियां त हेॾो मुतहरिक माण्हू ऐं यकीनन जे इलाइक़े सां उनजी निस्बत रही आहे, पोइ निम जो ॻोठु हुजे उते असांखे ख़लीफ़े अहमद निज़ामाणी, ख़लीफ़े इस्माइल निज़ामाणी जिन जा तारीख़ी किरदार मिलनि था, उते लाज़मी ॻाल्हि आहे उहो असरु हिकिड़ो धरती जो ऐं मिटी जी छिक जो जेको असरु आहे उहो मुख़्तियार निज़ामाणी ते बि रहियो आहे। मुख़्तियार निज़ामाणी घणो दुखी शख़्सियत आहे जंहिंखे असां पंहिंजे समाज जे अंदरि जेके बि खोड़ सारा दोस्त उनजे इल्मी अदबी ख़िदमतुनि ते ॻाल्हाए बि विया आहिनि, भेटा बि पेश करे विया आहिनि, पर आउं सम्झां थो मुख़्तियार निज़ामाणी रुॻो फुगड़ कोन्हे, मुख़्तियार निज़ामाणी रुॻो शाइर कोन्हे,
मुख्तार निज़ामानी रगो फ़दाकार कोन्हे, रगो अदाकार बि कोन्हे, रगो स्क्रिप्ट राइटर बि कोन्हे। मुख्तार निज़ामानी रगो आर्टिस्ट बि कोन्हे। मुख्तार निज़ामानी रगो वीडियो एडिटर ऐं फोटोग्राफर बि कोन्हे। पर मुख्तार निज़ामानी आउं सम्झां थो असांजे हिन समाज जो हिकिड़ो बहितरीनु उस्तादु आहे, जंहिं 2022 में पंहिंजे 60 सालनि जी जेका उमिरि पूरी करे पंहिंजूं तइलीमी ख़िदमतूं जेके उहे पुॼाणी ते पहुचायूं। असां वटि उमूमनि ईअं थींदो आहे 60 सालनि खां पोइ रिटायर थियण खां पोइ माण्हू आराम कंदो आहे, पर इहो साईं जो हौसलो आहे, साईं जी हिमत आहे। गवर्नमेंट जॉब खां रिटायर थियण खां पोइ बि साईं पंहिंजूं उहे तइलीमी ख़िदमतूं जारी ऐं सारी रखंदो पियो अचे। ऐं यकीनन साईं मूंखे लॻंदो आहे साईं जो जॾहिं शिकिल ॾिसंदा आहियूं, शबीह ॾिसंदा आहियूं त मूंखे हिकिड़ो मुलो नज़र ईंदो आहे। पर साईं सां जॾहिं कचहरी कबी आहे पोइ ऐं साईं जा जॾहिं ख़्याल ॿुधंदा आहिनि पोइ साईं जे हिकिड़े मन में हिकिड़ो रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि माण्हू असांजे ज़हन ते तरी ईंदो आहे, असांजे समाज में जेको पंहिंजो हिकिड़ो मुतहरिक किरदारु अदा पियो करे। पोइ यकीनन अंजुमन तरक़ी पसंदि मुसनफ़ीन तनू मोहम्मद ख़ान जसलाणे जिन हिन क़िस्म जूं सरगर्मियूं शुरू कयूं ऐं यकीनन 60-70 जे ॾहाके में हिन क़िस्म जूं तमामु घणियूं सरगर्मियूं तनू मोहम्मद ख़ान में थींदियूं रहियूं। पोइ टालपुर टेक्सटाइल मिल जो ग्राउंड हुजे, मीर ग़ुलाम अल्लाह टालपुर हुजे, या जिते मौजूदा दारुल उलूम स्कूल जी बिल्डिंग ठहियलु आहे, इहो बि पहिरीं हिकिड़ो इल्मी अदबी मर्कज़ रहियो जिते गुलाम नबी बहिराणी मोहम्मद ख़ान मंगफी ऐं खोड़सार हाजी कासम मल्ला अहिड़े क़िस्म जा अॼु साईं लियाकत अज़ीज़ सोलंकी साहिब जी जेका परवरिश उहा बि हितां थी आहे। ऐं खोड़ सारा उहे जेके असांजा इल्मी अदबी मर्कज़ हुआ, जेके असांजा ठिकाणा हुआ, ऐं तारीख़ जे अंदरि यकीनन हीउ जेको हाल आहे जेको प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी जी यादि में डॉक्टर जमाल नासिर सोलंकी ठाहियो आहे, सुभाणे जी तारीख़ में हिन हाल जी बि हिकिड़ी पंहिंजी मुनफ़रिद तारीख़ हूंदी। हीउ जेको आस्थानो उहो बि इल्मी अदबी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो। पोइ आऊं साईं मुख्तार निज़ामानी खे संदसि समूरनि शोभनि समेत जेके बि हुनजी ज़िंदगी सां हुनजी ज़ात सां फलाड़ियल आहिनि, उन्हनि में पंहिंजो ख़ूबसूरत सरगर्मियूं, पंहिंजो ख़ूबसूरत किरदारु ऐं पंहिंजूं महिनतूं काविशूं जेके बि हुन समेटियूं, जेके बि फहिड़ियूं, जेके बि अदा कयूं, उन ते दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो। ऐं अंजुमन तरक़ी पसंदि मुसनफ़ीन तनू मोहम्मद ख़ान जी समूरे सथ खे मुबारकबाद पेश करियां थो। हीउ मोहबतुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी ऐं सारी रहंदो।